डोकरी खां रिपोर्ट करे साजिद कादरी। डोकरी के कच्चे वाले इलाके में कायम दरगाह मुर्शिद करीम साईं नांगल शाह बादशाह जो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे, जंहिंजो इफ्तिताह सरदार रईस नज़र मोहम्मद गादी, रईस अफजल खान गादी, साईं इमामुद्दीन बुगियो, फ़कीर फैज़ मोहम्मद भट्ट, गादी नशीन फ़कीर दरगाह ते चादर चाढ़ी कयो। उर्स मुबारक के मौके ते मेलो लगायो वियो आहे, जंहिंमें सरगस, मौत जो खूह, झूला, फिरणी, रांदीका, मिठाई जा दुकान पिण लगाया विया आहिनि। उर्स मुबारक में कच्चे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में दरियाह पार सगियूं, गंबट राणी ऐं ॿियनि शहरनि जे समय शौक़ीननि मेले में पहुची विया आहिनि, जॾहिं त सिंध जे पुराणी सुञाणप वारी रांदि मल्ह पहलवान मजीदाणो अवाण, गुलाम सरवर बेहण, इरशाद बेहण ऐं मोर अवाण, शीदी हाजी ख़ान हिस्बाणी, अब्दुल कादिर चन्नो, नौजवान मल्ह पहलवान कामरान बेहण ऐं ॿियनि मल्ह पहलवाननि मल्ह मुक़ाबले में हिसो वरितो, जॾहिं त रईस नज़र मोहम्मद खान गादी, रईस अफजल खान गादी, सिराई मोहम्मद हसन खान गादी, सिराई मोहम्मद वारिस खान गादी ऐं ॿियनि मल्ह पहलवाननि खे 1000 रुपया इनाम रखी मुक़ाबला कराए मल्ह पहलवाननि जी मदद कई। ऐं मुक़ाबलनि में सैयद सजाद अली शाह, मोहम्मद बचल मंगरियो ऐं हबीब वारिस गादी ऐं ॿियनि मल्ह पहलवाननि खे इनाम ॾिना विया।